छा हिकु मिंट में वज़न घटाए सघिजे थो? हिकु मिंट में वज़न घटाइण जा मुख़्तलिफ़ ऐं आसान तरीक़ा। हर को वज़न घटाइण बाबति ॿुधंदो आहे, पर सिर्फ़ हिकु मिंट में वज़न घटाए सघिजे थो। जीअं हिकु दरिया क़तरनि सां ठहंदो आहे, तीअं असां हिकु मिंट में वज़न घटाए सघूं था। हक़ीक़त में उन जे पोयां ख़्यालु इहो आहे त जेकॾहिं असां ॾींहं में 24 कलाकनि मां हर रोज़ सिर्फ़ हिकु मिंट वज़न घटाइण जे ख़्याल सां पंहिंजे लाइ कढंदा आहियूं त पोइ को सबबु नाहे त असां वाज़े तौर ते वज़न न घटायूं। मेवो खाइण ऐं उन जी रस कढण लाइ यादि रखो त वज़न घटाइण लाइ हुन रस में कंहिं बि क़िस्म जी शुगर इस्तेमाल न करियो। हिकु गिलास जी रस इस्तेमाल करण सां तव्हां जो जिस्म 85 कैलोरीज़ विञाए सघे थो ऐं अहिड़े तरह हिकु साल जे अरसे में हिन तरीक़े सां 5 पाउंड ताईं घटाए सघिजे थो। अक्सर जॾहिं असांखे कंहिंजो फोन ईंदो आहे या कंहिंसां ॻाल्हाईंदा आहियूं त असां पेर हेठि करे आराम सां वेही रहंदा आहियूं, पर जेकॾहिं असां उन दौरान असां वॉक कंदे ॻाल्हाईंदा रहंदासीं त उन सां बि वज़न घटि थी सघे थो। ॿूटनि खे पाणी ॾियण या घर जो कमु करण सां बि वज़न घटि थींदो आहे। जेकी औरतूं घर जो कमु नाहिनि कंदियूं उहे थोल जो शिकार हूंदियूं आहिनि। वज़न घटाइण जा तमामु घणा फ़ाइदा हूंदा आहिनि, जहिड़ो कि इंसान स्मार्ट नज़र ईंदो आहे ऐं घणा माण्हू उन्हनि खां मुतासिर थींदा आहिनि। कैफ़ीन जो बि इस्तेमालु फैटी एसिड ठाहिण जो सबबु बणिजे थो, जेको चर्बी ॻारे थो ऐं जल्दी वज़न बि घटाए थो, ऐं चांहि जो प्यालो ठाहिण में सिर्फ़ हिकु मिंट लॻंदो आहे।